नाज़रीन ही अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सिंध जे घरू खाते सूबे में कलम 144 लागू करे छॾियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जी नाज़रीन, घरू खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब सॼी सिंध में जलसनि, जुलूस, रैलियुनि ऐं अवामी मेड़ाकनि ते मुकमल पाबंदी हूंदी। नाज़रीन, अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। सिंध जे घरू खाते नोटिफिकेशन में जणायो आहे त जलसनि, जुलूसनि ते पाबंदी जो फ़ैसिलो सिंध में अमनो अमा जी मौजूदा सूरत-हाल सबब कयो वियो आहे। आईजी सिंध तरफ़ां घरू खाते खे ख़त लिखियो वियो हो। नोटिफिकेशन ज़रिए 5 खां वधीक माण्हुनि जे गॾु थियण ते पाबंदी लॻाई वई आहे। कंहिं बि क़िस्म जी गॾिजाणी या मुज़ाहिरे ते बि पाबंदी हूंदी। 30 ॾींहनि लाइ हर क़िस्म जी रैली ते पाबंदी हूंदी। नोटिफिकेशन मूजिब सियासी ऐं ॿिया अंसर कार्रवाइयूं करे रहिया आहिनि। रोड ऐं हाईवे ब्लॉक करे धरड़ा ऐं रैलियूं कढी सघजनि थियूं। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर आवाज़ सां ही अहम ख़बर शेयर पिया करियूं त सिंध जे घरू खाते सूबे में कलम 144 लागू करे छॾियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नाज़रीन, अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। घरू खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब सॼी सिंध में जलसनि, जुलूस, रैलियुनि ऐं अवामी मेड़ाकनि ते मुकमल पाबंदी हूंदी। जी नाज़रीन, सिंध जे घरू खाते नोटिफिकेशन में जणायो आहे त जलसनि, जुलूसनि ते पाबंदी जो फ़ैसिलो सिंध में अमनो अमा जी मौजूदा सूरत-हाल सबब कयो वियो आहे। आईजी सिंध तरफ़ां घरू खाते खे ख़त लिखियो वियो आहे। नाज़रीन, अवां खे अपडेट करे रहिया आहियूं। नोटिफिकेशन ज़रिए 5 खां वधीक माण्हुनि जे गॾु थियण ते पाबंदी लॻाई वई आहे। कंहिं बि क़िस्म जी गॾिजाणी या मुज़ाहिरे ते बि पाबंदी हूंदी। 30 ॾींहनि लाइ हर क़िस्म जी रैली ते पाबंदी हूंदी। नोटिफिकेशन मूजिब सियासी ऐं ॿिया अंसर कार्रवाइयूं करे रहिया आहिनि। रोड ऐं हाईवे ब्लॉक करे धरड़ा ऐं रैलियूं कढी सघजनि थियूं।